अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेकी नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे, छा उनमें वाकई हाणे कमाल खान जेको आहे उहो रिहा थी वेंदो ऐं रबन उन खे छॾे ॾींदो शर्तूं सभु मञाए करे, या इहा मीरा वरी जेको आहे रबन खे चवंदी त ही ज़ालिम आहे। पोइ किस्त में तव्हां ॾिठो त उहा ई मीरा चई रही आहे रबन खे त कमाल खान ज़ालिम आहे, इहो वरी अहिड़ा क़दम खणंदो जॾहिं आज़ादु थी वेंदो। छा इहो सच आहे? ईअं थी सघे थो? छा नेक्स्ट एपिसोड में हाणे ओठो ॻोठ ॾांहुं मोटिंदो पोइना ऐं जावेद उन जे लाइ बंदोबस्तु कयूं वेठो आहे उन जे मारण जे लाइ? छा इहो वाकई ओठो जावेद जे हथां मरदो या वरी कंहिं रबन जे हथां? इहो सॼो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त इहा तव्हांखे असां ॿुधाईंदा था अचूं त इहा सुई ज़हर वारी लॻंदी इन खे कमाल खान खे, लेकिन थोरी लेट आहे। बाक़ी जेकियूं इन्हनि जूं पाण में शर्तूं आहिनि उहे हाणे हिकु अधु किस्तनि में तव्हां ॾिसंदो त राति किस्त ईंदी जेका सुबुह राति ईंदी, उन में शर्तूं सॼियूं कमाल खान जूं पूरियूं थी वेंदियूं ऐं पोइ कमाल खान जी रिहाई जी ॻाल्हि रईस गफ़ार खान वञी रबन सां कंदो ऐं रबन बि इन ते तयारु थी वेंदो आहे। लेकिन मीरा इहा ॻाल्हि कंदी आहे रबन खे त कमाल खान जॾहिं आज़ादु थी वेंदो पोइ कमाल खान वरी साॻिया ई पेर खणंदो। इहो सच आहे। हू हाणे सां ई सोचे रहियो आहे त मां आज़ादु थियां ऐं शराफ़त जी ज़िंदगी माण्हुनि जे मथां भरोसो ॾियारे करे वरी पंहिंजा बदिला वठंदुमि रबन खां। त हू कमाल खान हाणे सां सोचे रहियो आहे, छो त कुते जी पुछ में पैंप विझो त साल खां पोइ बि टेड़ी ई हूंदी आहे। बहरहाल ही कमाल खान सुधरण वारो त न आहे, एंड दिन जो साॻियो मौत आहे। बहरहाल नेक्स्ट एपिसोड में इहे ॻाल्हियूं थींदियूं ऐं कमाल खान जेको आहे पाण खे छॾाइण जे लाइ सभु कुझु पंहिंजी घरवारी खे ॾाढो भरोसो ॾियारींदो, पठाणी खे हर शइ उनखे चवंदो मां तुंहिंजी ग़ुलामी कंदुमि ऐं उन खे मुतमइन पूरी तरह कंदो। लेकिन रबन जे दिलि में उहा हसरत आहे, उनखे बाहि आहे, हे शख़्स सुधरण वारो न आहे ऐं रबन तेसीं ताईं कान मरदो दिलि चाहे कयो जेसीं ताईं कमाल खान जो सिर न खणंदो। फ़िलहाल इहे ड्रामे जा जेका सीन अचनि था इहे त अचणा आहिनि। उमेदु आहे हीअ वीडियो असां नंढिड़ो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे यूट्यूब चैनल ते सब्सक्राइब करणु न विसारींदा। शायदि खोसो वी लोग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज बि आहे असांजो। अगरि तव्हां फेसबुक पेज ते वीडियो ॾिसी रहिया आहियो त फॉलो लाइक शेयर बि करे छॾियो, सुठा कमेंट ॾियो। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।